बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मुआन नाज़रीन सब कप में तो तव्हांखे सभिनी खे जुमे जूं लख लख मुबारक हुजनि जुमे जी नमाज़ अफ़ज़ल जुमे जी तयारी अफ़ज़ल ख़ैर हिकिड़ो जुमे जो हिकिड़ो ॾींहुं एॾो भलारो ॾींहुं हूंदो आहे जिते सभु फैमिली मेम्बर्स गॾिजी वेही करे मानी वानी वग़ैरह खाईंदा आहिनि इन्हनि खां पोइ जेके आहिनि मर्द हज़रात जेके नमाज़ वग़ैरह ते पढ़णु वेंदा आहिनि ख़ासि तौर ते पंहिंजे नंढनि ॿारनि खे गॾु वठी वेंदा आहिनि त हिकिड़ो सुठो मैसेज जेको आहे इस्लाम जी पॉइंट ऑफ व्यू सां डिलीवर थींदो आहे इन में छा नज़र अचे थो त हिकिड़ा ॿार जेके आहिनि पंहिंजे वालिदैन खे कीअं था फॉलो करनि ऐं हुन खां पोइ असांजी दीन जी तालीम केतिरी उन्हनि खे हासिलु थिए थी इहो सभु पेरेंट्स जो फ़र्ज़ु आहे त जुमे नमाज़ जेको आहे सभु जेके आहिनि ॿाहिरि मस्जिदनि में पढ़नि ऐं पाण सां गॾु पंहिंजे औलाद पंहिंजे नंढनि खे जेको गॾु वठी वञनि उन खां पोइ जुमे जी नमाज़ खां पोइ ख़ुतबो ॿुधण बि इलाही ज़रूरी आहे त वधीक जेको आहे असांजा नंढड़ा जेके ॿारनि खे ख़बर पवंदी त असांजे इस्लाम में जेको आहे केतिरो पीसफुल जेको असांजो मज़हब आहे हिकिड़ो ख़ूबसूरत जेको असांखे मज़हब आहे असांजे केतिरा ख़ुशनसीब आहियूं त असां जेके आहिनि उम्मत रसूल आहियूं ऐं इन्हनि जे सदके जेको आहे असांखे केतिरियूं रिआयतूं केतिरियूं बख़्शिशूं असांखे मिलियल आहिनि ऐं जीअं त जुमे जे भलारे ॾींहुं ते असां जेको दुरूद सलाम पंहिंजे पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते असां जेका सलात ऐं सलाम कंदा आहियूं त उन में केतिरो वधि में वधि सवाबु आहे त उहे बि चवंदी आहे त सॼी रूटीन में सॼी डेली जेके ॿिया बि असांजा डेज़ हूंदा आहिनि त का न का पंहिंजी ज़ुबान ते को अस्तगफिरुल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह या अल्लाह साईं जा को बि जेके नाला आहिनि निन्यानवे मां को बि हुन नालो जेको पंहिंजी ज़ुबान ते हर वक़्तु रखो छो त ॾिसो न लाइफ जे कॾहिं बि कंहिं बि मोड़ ते का न का ॾिसो बुराई बि हूंदी आहे चाहे उहो असांजे अमली तौर ते हुजे या असांजो ग़ैर अहिड़ो को बि एक्ट हूंदो आहे या असांजे उसमें लिखियलु हूंदो आहे त उहो हमेशह जेको उहो टरी वेंदो आहे त हमेशह जेको अलाह साईं को दुआ ई करणु घुरिजे त या अलाह असांजे हक़ में ख़ैर ई कर ऐं उन सां गॾो गॾु ॿियनि जे लाइ बि असांखे बहितर सोचणु घुरिजे ऐं बहितर लाइ ॿियनि जे लाइ हिकिड़ो सुठो अमल करणु घुरिजे ऐं जीअं त नाज़रीन अॼु आउं तव्हां सभिनी खे ॿुधाईंदासीं की कंटिन्यूसली तव्हांखे जीअं त ख़बर आहे त ल्यू बिस्किट तव्हां सभिनी लाइ हिकिड़ी शानदार क़िस्म जी जेकी आहे स्कीम खणी आया जिते तव्हां घर वेठे खटे सघो था लातादाद इनाम ऐं 1 करोड़ रुपियो हिकिड़े सिंपल से तरीक़े सां उहो तरीक़ो आउं तव्हांखे पोइ ॿुधाईंदमि ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं जीअं त नाज़रीन हमेशह तव्हांखे ख़बर आहे त मेहरान टेलीविज़न नए टैलेंट खे हमेशह मौक़ो ॾिनो आहे चाहे उहो लर्निंग प्रोसेस में हुजनि या बाक़ाइदा सभु को तयारु थी करे या हाणे उन्हनि खे मौक़ो हुजे त उहे कंहिं बि प्लेटफॉर्म ते पंहिंजो हू टैलेंट ज़ाहिर करनि चाहे उहो म्यूज़िक सां हुजे चाहे उहो एजुकेशन सां ई छो न हुजे चाहे हू अहिड़ा ई कुझु अहिड़ा काफ़ी ॿिया सारा वर्क हूंदा आहिनि जिते स्टूडेंट्स खे हिकिड़ो प्लेटफॉर्म खपे थो ऐं जीअं त अॼु जुमे जे भलारे ॾींहुं ते हमेशह तव्हांखे ख़बर आहे त बहितरीनु नात ख़्वान असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि अॼु असांजे डायरेक्टर जेके आहिनि हिकिड़े नई लर्नर जेके आहिनि नात ख़्वान खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे त हू अची करे पंहिंजी जेके इंकरेजमेंट हासिलु करनि ऐं वधि में वधि बहितर पढ़ण ऐं बहितर पंहिंजी कोशिशि करनि त यकीननि नंढड़ा आहिनि ॿार त का न का कमी पेशी थी वेंदी आहे लेकिन इहा ई ज़िंदगी जो हिकिड़ो स्टेज हूंदो आहे जिथे इंसानु सिखंदो आहे ग़लतियुनि खां ई सिखंदो आहे त इंसानु कोशिशि करणु घुरिजे त ग़लतियुनि खां जेको आहे ईअं न थिए त सफ़ा पुठिते बैक ते हलियो वञे अने उन्हनि ग़लतियुनि खे पंहिंजी सुधारण जी कोशिशि करे त अचो त नाज़रीन असांजा पहिरियां जेके बहितरीनु ऐं नया जेके नात आहिनि उन्हनि खे जेका भलीकार कंदमि मुनीर अहमद तव्हांखे भलीकार उन सां गॾोगॾु शहबान अली तव्हांखे भलीकार ॾे ॿ नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार ऐं उन सां गॾु ज़हीर अली इलाही ख़ुशी थी थिए ॾिसो मेहरान टेलीविज़न केतिरो भरपूर तव्हांजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे जंहिंसां तव्हां घर वेठे जेको आहे एतिरनि ख़ासि टैलेंटनि खे जेको तव्हां ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि खे ॿुधो था ॾिसो था ऐं उत्साह पैदा थिए थो हिननि ॿारनि खे बि यकीननि तव्हां कंटिन्यूसली ही सुबुह मेहरान जो प्रोग्राम ॾिसनि पिया त उन्हनि खे बि थियो त मेहरान टेलीविज़न हिकिड़ो ऐं सुबुह मेहरान हिकिड़ो वाहिद प्लेटफॉर्म आहे जंहिंखे बग़ैर कंहिं सिफ़ारिश आहे बग़ैर की पंहिंजी मौक़ो ॾिनो वञे थो त स्क्रीन ते अचण थो यकीन तव्हांखे ख़बर आहे त स्क्रीन ते अचण लाइ केतिरो इंसानु हू कंदा लेकिन मेहरान टेलीविज़न वाहिद चैनल आहे जेको बग़ैर के उन जे तव्हांखे सिर्फ़ु और सिर्फ़ु तव्हांजे टैलेंट ते या इवन के इस्लाह करण लाइ हिकिड़ो मौक़ो बि ॾींदो आहे त अॼु असांजे प्रोग्राम में जीअं मुनीर अहमद बहितरीनु जेके आहिनि असांखे क़ुर पाक जी तिलावत करे ॿुधाईंदा ऐं स्टार्टिंग कंदासीं जी बिस्मिल्लाह क़ुर पाक जी औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलम नशरह लका सदरक ववदअना अन्का विज़रक अल्लज़ी अन्क़द ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक फ़इन्न मअल उसरि युसरा इन्न मअल उसरि युसरा
فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب صدق الله العلي العظيم. सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यकीनन ॾिसो क़ुरान पाक जी तलावत असांखे उअं ई फ़र्ज़ु आहे त अगरि असांखे टाइम कोन थो मिले या असांखे पंहिंजी रूटीन जे हवाले सां कॾहिं वञूं था त उन खे वजह सां असांखे क़ुरान पाक ॿुधण में एतिरो सवाबु मिलंदो आहे। अथवा घर जे जेको आहे सुबुह जे तव्हांखे लाउंज जे पोर्शन में तव्हां वॾे आवाज़ में जेका क़ुरान पाक जी या सूरत रहमान या ॿी के ख़ूबसूरत जेके आयतूं आहिनि उन खे प्ले कंदा त यकीनन घर में इलाही बरकत पवंदी। उन सां गॾोगॾु अगरि तव्हां कंहिं सफ़र ते आहियो पंहिंजे सफ़र जो आगाज़ सुबुह सुबुह सां कयो था त पंहिंजे हिन ख़ासि तौर ते रेडियो में या वरी असां जेके प्लेयर में अगरि असां पंहिंजी क़ुरान पाक जी तलावत हलाईंदासीं त इलाही जेको असांखे सुकून बि मिलंदो ऐं सफ़र बि असांजो इलाही बहितरीनु हूंदो त ॿुधण सां बि जेको सवाबु घणो मिलंदो आहे। अच्छा तव्हां स्कूल पढ़ंदा आहियो? कहिड़ी क्लास में पढ़ो था? इंटर में पढ़ो था। अॻिते पढ़ण जो आहे अञा? इंशाल्लाह ये पढ़ाई जो प्रोग्राम लॻंदो हींअर। पहिरीं तव्हांखे ख़बर आहे न उस्ताद हूंदो मदरसे में पहिरीं 2 ॼणा हूंदा उहो छॾे हींअर जेको अलाह जो शुक्र मदरसे में 100 जे क़रीब ॿार आहिनि। हिन में गर्ल बि आहिनि बॉय बि आहिनि। अच्छा हिन में एतिरा आहिनि हींअर उहा पाण अकेलो हैंडल कंदो आहियां। अच्छा माना तव्हां मदरसे में पढ़ायो अथसि माना उस्ताद आहियो। ठीकु। उहो पहिरीं मिसाल सबक़ु जेके ॿार उन सबक़ु ॿुधी उन खां पोइ जेके हिफ़्ज़ शोबे सही में सही। अच्छा मां इहे वाक़ई इहो त तव्हांजे अलॻि आहिनि। अच्छा त उते माना स्कूल बि आहे जिते तव्हांजे माना तव्हांजे ॻोठ में स्कूल आहे? कहिड़े ॻोठ खां तालुक़ु रखो था? असां पाण ॻोठ खान मोहम्मद पंवर मदरसो पढ़ाईंदो आहियां फिरोज़ पंवर ॻोठ में। सोसाइटी त एतिरो क़रीब आहे समझ। अच्छा स्कूल आहे न? मूं इहो तव्हांखां पुछो त माना स्कूल आहे उते? ॻोठ में हुन स्कूल आहे। स्कूल आहे दुनियावी तालीम जे हवाले सां पुछां थी उते ॿार वञनि था स्कूल में? उते तक़रीबन 200 खां 300 जे क़रीब ॿार हूंदा आहिनि स्कूल में। अच्छा 200 खां 300 जे क़रीब ॿार हूंदा आहिनि। पोइ तव्हां माना छा अॻिते पढ़णु चाहींदव? हींअर त इंटर में मेडिकल में आहे डॉक्टर थियण जो। माशाल्लाह माशाल्लाह डॉक्टर थियण जो शौक़ु आहे त पोइ लॻे थो तव्हां माना एतिरी कोशिशि कंदव एतिरी महिनत कंदव? इंशाल्लाह सॼो दारो मदार हूंदो आहे महिनत ते। काशे अगरि महिनत कंदासीं पूरो भरवसो हुन जो फल लाज़मी मिलंदो। जेकॾहिं महिनत न कंदासीं और कुझु कोन मिलंदो। सॼो महिनत ते। सही सही। मां हिकिड़ी कॉल रिसीव कयां पोइ हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। केरु किथां खां भाउ पंहिंजो तारीफ़ कराईंदा? अॼु मां इमाम अली उनर पियो ॻाल्हायां गुलशन हदीस कराची खां। मूंखे भलीकार प्रोग्राम सुबुह में में महिरबानी जी जी तव्हांजो मौलूदनि जो प्रोग्राम ॾाढो मूंखे सुठो लॻंदो आहे। हर जुमे ते ॾिसंदो आहे। महिरबानी भाउ वॾी महिरबानी। मौलूदी पुराणा जेके हूंदा हुआ गुला नदी वारा ऐं ॿिया जेके हूंदा हुआ बड़ा मूंखे इहे नाला नथा अचनि। मां पुराणो माण्हू आहियां त जेका ॿुधायो तव्हांजी महिरबानी। जी जी ज़रूरु ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदा। थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। यकीननि जी त सुबुह मेराण जेको हर जेके इवेंट जे हवाले सां हर डे जे हवाले सां जेको आहे प्रोग्राम हफ़्ते जा पूरा अलॻि अलॻि जेके मौज़ू अलॻि अलॻि टॉपिक्स जेके असां सभु खणी ईंदा आहियूं जिते काफ़ी वैराइटीज़ अवेयरनेस मतिलबु सिखण लाइ काफ़ी कुझु मिले असांखे। त इन सां ई जेको तव्हां असां सभु जेके बि हिते मौजूदु आहिनि इवन के जेतिरा बि असांजे जिनी सुबुह मेराण जे बैग ते कमु था कनि त के काफ़ी नॉलेज मिलंदी आहे। नॉलेज ई जेको हिकिड़ो बहितरीनु हथियार हूंदो आहे असांखे सही ग़लति फ़ैसिलो करण जो पंहिंजी लाइफ में स्टैंड करण जो। ऐं जीअं त हमेशह इंसानु चवंदो आहे त ऐं एतिरी महिनत थो कयां एतिरी स्ट्रगल थो कयां पोइ बि अचीवमेंट नथी मिले त उते ॾिसो त कहिड़ी जॻह ते तव्हांजो क्लैप्स अचे थो माना कहिड़ी जॻह ते तव्हांजी कमी अचे थी। तव्हांजी महिनत में कमी आहे या तव्हांजी पिक्चर में कमी आहे या उनजी सॼी ॻाल्हि पूरी हुअण जे बावजूदि बि अगरि तव्हांखे उहा अचीवमेंट नथी मिले त सम्झो त तव्हांजी उहा शायदि फ़िलहालु नसीब में कोन्हे। ॾिसो न हर शइ जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु थियलु हूंदो आहे। हर स्टेज जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे त उहो ई शायदि में बि तव्हांजी जेका या त वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उनखां बहितर का शइ असांखे अचीवमेंट में मिली वेंदी आहे। त ॾिसो अलाह साईं खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजे हिन बंदे खे कहिड़ी शइ खे वधीक जेको एतिरो सुठो जेको मुंहिंजो बंदो आहे मुंहिंजे ॿियनि बंदनि जो एॾो ख़्यालु रखे थो उन्हनि सां बहितर तरीक़े सां पेश थो अचे सुठे तरीक़े सां ॻाल्हाए थो उन्हनि जी नंढी वॾी हर जेके उनजे वसव सां हुजे त माना उन्हनि जी हेल्प बि करे थो त यकीननि अलाह बि उन तरीक़े सां पंहिंजे उन माने जी जेको केयर कंदो आहे। जीअं त नाज़रीन पर हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। जीअं तव्हांखे ॿुधायोसि त लियो बिस्किट जो यानी 1 करोड़ रुपयो हासिलु करण जो तरीक़ो। लियो बिस्किट जो को बि नंढो प्रोमो पैक वठी ईंदा उन जे पोयां हिकिड़ी सिल्वर कलर जी चमकदार हिकिड़ी जॻह हूंदी हिकिड़ी पनी हूंदी उन खे स्क्रैच कंदा। स्क्रैच खां पोइ हिकिड़ो कोड नज़र ईंदो। कोड खां पोइ
तव्हां जेको हिकिड़े ॾिनल नंबर ते उन ते मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी बैक कॉल ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको सिल्वर कोड पनी ते हुयो उनखे स्क्रैच करे उन में एंटर कंदा ऐं तव्हां जेको 1 करोड़पति बणिजी सघो था ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन आउं तव्हां सभिनी खे ॿुधाईंदसि त लू जा इहे लखे इनामात तव्हां खटे सघो था क़ुरानदा जे ज़रिए जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं उन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपया त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लियो वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी और बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जीअं त हाणे नंढा ॿिया ॿार असांजे प्रोग्राम सुबुह पहिरां में मौजूदु आहिनि हलूं था उन्हनि असांखे हींअर कहिड़ी नात पढ़ी था ॿुधाइनि जी शोभान माइक खणंदा जी बिस्मिल्लाह कंदा जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार दो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार दो कुर्बानी वञा ते रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार दो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार दो त जानिब खे अखियुनि में चायूं ॾियां की नसीनू विछाए सेज कयां त जानिब खे अखियुनि में चायूं ॾियां की नसीनू विछाए सेज कयां हिन अङण ते केॾी महल हो हिन अङण ते केॾी महल हो करे सजण हार सिंगारईंदो कुर्बानी वञा ते रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहीणो यार ईंदो मां कहिड़े नमूने कहिड़ी तरह पंहिंजे यार जो इस्तक़बाल कयां मां कहिड़े नमूने कहिड़ी तरह पंहिंजे यार जो इस्तक़बाल कयां जे पुनल राज़ी थी पियो जे पुनल राज़ी थी पियो कुदरत जे ज़िमे अख़्तियार ईंदो कुर्बानी वञा ते रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अज कुर्ब करे मुझे
कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो मुंहिंजो जानिब ईंदो चई वेले उन वेले तां मां घोर वञा मुंहिंजो जानिब ईंदो चई वेले उन वेले तां मां घोर वञा करे कुर्ब कराइण घर वेठे करे कुर्ब कराइण घर वेठे दिलदार मुंहिंजो दीदार ईंदो कुर्बानी वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो मूंखे चवंदा माण्हू मुबारक थई हिन गॾु जाणीअ जी गुलाम नबी मूंखे चवंदा माण्हू मुबारक थई हिन गॾु जाणीअ जी गुलाम नबी खिली ख़ुश थी चवंदुसि ख़ैर मुबारक मां खिली ख़ुश थी चवंदुसि ख़ैर मुबारक मां इहो सुतसि सगोरो वारींदो कुर्बानी वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो सुभान शाबाश ज़बरदस्त अंदाज़ सां तव्हां जेका बहितरीन नात पढ़ी अच्छा शबानी तव्हां पढ़ंदा आहियो स्कूल में पढ़ंदा आहियो कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो 7th में पढ़ंदा आहियो माइक में थो 7th क्लास में पढ़ंदा आहियो सही अॻिते पढ़ण जो इरादो आहे केसि ताईं पढ़ंदव तव्हां छा थियणु चाहींदव अॻिते फौज में वञण जो वाह वाह ज़बरदस्त अच्छा केतिरा ॿार आहिनि तव्हांजी क्लास में रोज़ केतिरा ॿार ईंदा आहिनि 150 आहिनि ज़बरदस्त अच्छा तव्हांखे कहिड़ो जेको आहे उस्ताद जेको तव्हांखे वणंदो आहे बहितरीन साईं आसिफ़ छा पढ़ाईंदा आहिनि तव्हांखे इंग्लिश पढ़ाईंदा आहिनि माना इंग्लिश तव्हांखे सुठी ईंदी हूंदी आहे न इंग्लिश वणंदी हूंदी ज़बरदस्त माना हीअ ॾिसो न ॿारनि में ख़ासि तौर ते सब्जेक्ट जेको टीचर जेको वणंदो आहे त उनजो सब्जेक्ट बि वणंदो आहे इहा नेचुरल ॻाल्हि हूंदी आहे त पोइ हिन में दिलचस्पी बि घणी थींदी आहे इहो टीचर जो उस्ताद जो कमाल हूंदो आहे त जेको हू पंहिंजे ॿारनि खे अट्रैक्ट कीअं थो करे ऐं उहो ई ॿार जेको उनजे सब्जेक्ट में इलाही बहितर जेके परफॉर्मेंस ॾींदा आहिनि त कोशिशि कयो उस्तादनि खे जेको आहे पंहिंजे स्टूडेंट जा आइडियल थियणु घुरिजनि उन्हनि जा फेवरेट हुजणु घुरिजनि ऐं जीअं त अॼु सां मूंखे ॻाल्हि जीअं त पई आहे त आजिज़ रहमतुल्लाह राशाली साहिबु जेके आहिनि बहितरीन जेके आहिनि असां सां कॉल ते मौजूदु आहिनि उन्हनि खे असां सलाम कंदासीं ऐं पंहिंजी कॉल में जेको आहे जॉइन कराईंदासीं हलो सलाम वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू आजिज़ साहिबु कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जो फज़ल शुक्र और करम जुमे जे हवाले सां तव्हांखे मुबारक बि हुजे ऐं छा चवणु चाहींदव ख़ैर मुबारक हो यकीनन ही अल्लाह ताला जो माहे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मज मथा जी जी जो ॿिया माण्हू ऐं आम ॿियनि मज़हबनि जे अंदरि कॾहिं कॾहिं अहिड़ा त्योहार अहिड़ा ॾींहं ख़ुशीअ जा अचनि था पर अल्लाह ताला असांखे वरी बि बार बार मौक़ो ॾिए थो त जुमे जी सूरत में तोखे मां मौक़ो ॾियां थो त तूं उन ॾियारे ते गॾिजी सॼी माइट मिट दोस्त अज़ीज़ सभई हिक ॿिए जी सार लहनि
हूअं त हफ़्तेवार जेको रोज़ जे बुनियाद ते 5 वक़्त नमाज़ आहे उहो त हिकिड़ो इस्लामी मुहबतुनि जो जेको सिलसिलो आहे, पर हफ़्ते जे ॾियारे ते वरी इहो हुकुम आहे त जुमे जी नमाज़ जेका आहे उहा तव्हां जामे मस्जिद में गॾिजी सॼी पढ़ो। ऐं यकीननि जेको जुमे नमाज़ नज़र नथो अचे त हुनजी ख़बरचार लहिजे थी केरु आयो आहे केरु न आयो आहे। ऐं अलाह ताला जो बि ख़ासि हुकुम इहो ई आहे त या अय्युहल्लज़ीन आमनू इज़ा नूदिय लिस्सलात मिन यौमिल जुमअह, हे ईमान वारो जॾहिं सॾु कयो वञे निदा अचे जुमे जी नमाज़ जे लाइ ख़ुशूसन हुकुम आहे त पोइ अवां फसो इला ज़िक्रिल्लाह वज़रुल बैअ, उन अलाह जे ज़िक्र ॾांहुं अवां खे सॾियो वञे त तव्हां पंहिंजो धंधो कारोबार जेको आहे उहो बंदि रखो। असल में छा आहे त असां वटि हुजणु ईअं ई खपे त असीं पाण बि मुस्लमान आहियूं ऐं इस्लामी रियासत में रहूं था त जेके 2 कलाक आहिनि 1 बजे खां वठी करे 3 बजे जा इहे 2 कलाक ख़ासि करे जुमे जी नमाज़ जो वक़्तु आहे। जेकॾहिं आम बाज़ार बंदि न कयूं, कारोबार आहे, रिज़्क़ हलाल आहे, पर जुमे जे एतिराम ऐं अलाह ताला जे हुकुम जे हवाले सां असां जेकॾहिं इहे 2 कलाक पंहिंजे नमाज़ जे लाइ वक़ुफ़ कयूं, पंहिंजूं बाज़ारूं दुकान दड़ा अलाह जे हुकुम जे मुताबिक़ बंदि कयूं त इहो असांजे लाइ तमामु बासे फ़ख़्र बि हूंदो ऐं बासे बरकत बि हूंदो। बिल्कुलु बिल्कुलु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां हिन ॾियारे खे ईद त हुज़ूर अलैहिस्सलाम जन फरमायो आहे जुमे जो ॾियारो हूअं ई आहे, पर इन ॾियारे खे वरी असां पंहिंजे उन हुकुम जे मुताबिक़ अलाह ताला जे नाम असीं सॼी ज़िंदगी उन जे नाम कयूं, पर अलाह साईं चवे थो तव्हांजे मथां बचनि जो माइटनि मिटनि जो ऐं मुआशी हिसाब सां ॿियूं ज़िमेदारियूं आहिनि। इन जे करे अवां 24 कलाक जेको आहे कल्बी ज़िक्र ई आहे जेको हर वक़्तु अलाह ताला खे यादि करे सघे थो। बाक़ी ज़ाहिरी नमाज़ आहे उहा ज़ाहिरी इबादत आहे, त अहिड़ियूं ज़ाहिरी इबादतूं सिर्फ़ु वक़्त ते कयूं वञनि थियूं। त हीअ असांजो हफ़्ते वारी उहो ॾियारो आहे, उहा ईद आहे। जेकॾहिं असां इन जुमे वारी ईद लाइ सिर्फ़ु 2 कलाक पाण मुरादो असांजा हुकुमरान या असांजी रियासत जो को अहिड़ो सरकारी हुकुम अचे या न अचे, पर असांजे मथां इहा ज़िमेदारी थिए थी त अलाह ताला हिकिड़ी सॼी सूरत जेका जुम्मतुल मुबारक जे हवाले सां नाज़िल फरमाई आहे उन में जॾहिं अलाह साईं पाण चवे थो त पंहिंजो धंधो कारोबार बंदि कयो त यकीनन उन में का असांजे लाइ बरकत आहे ऐं उन में शफ़क़त आहे। असांखे अलाह ताला जे हुकुम ते अमल करणु खपे। बिल्कुलु सही था चओ अॼु साहब, यकीनन इहा ॻाल्हि बाक़ी दुरुस्त न असां सही सम्झूं। अच्छा अॼु साहब मां हिकिड़ो ब्रेक वठां पोइ तव्हां सां हिकु कंटिन्यू कंदासीं, असां गॾु रहिजो, काॾे न वञिजो। ऐं जीअं त नाज़िम तव्हां सभिनी खे ॿुधायो त ल्यू जी इहे सभु शानदार क़िस्म जी ऑफर जेके तव्हां खटे सघो था, टक टाइगर गाला कैंडी ऐं उन सां गॾो गॾु बेकरी बिस्किट्स ऐं जेके बि बेकरी नान खटाई आहिनि उन में सभु मौजूदु आहिनि। त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जा, पंहिंजी पसंदीदा को बि ल्यू जो पैकेट वठी अचो ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन पोइ इन जीअं ॿुधाईंदी न त हिन प्रोग्राम सां तावन कया ल्यू बिस्किट जैसा शानदार क़िस्म जा इनामात खटे सघो था। ऐं ॿुधाईंदी हलां त इहे जेके बि तव्हांजा मनपसंदीदा जेके आहिनि फ्लेवर्स आहिनि, जेके पैकेट्स आहिनि, उहे वठी ईंदा। उन खां पोइ जेके आहिनि कंहिंजे रैपर्स जेके आहिनि तव्हां हुनखे उछलंदा कोन, इहो तव्हां सभिनि खां वापसि वठिया वेंदा अगरि इनाम निकिरण जी सूरत में। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो। ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे हैं। जी आज जिसला शरी साहब असां सां जेके कॉल मुझे शायद में कहीं अदर कॉल आन के कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, तरीम कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं छा थियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हांखे पहिरीं त जुमो मुबारक। ख़ैर मुबारक, तव्हांखे बि मुबारक। जी शाज़िया छा चवणु चाहींदव? मां इहो चवणु चाहींदुसि त तव्हां जेको जुमे ते मतिलबु प्रोग्राम कंदा आहियो न, सॼे वीक खां जुमे जो प्रोग्राम असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। माशाअल्लाह, ना त एॾा ज़बरदस्त सुकून ॾींदड़ मतिलबु पढ़ंदा आहिनि, सभु पढ़ंदा आहिनि जेके बि महिमान ईंदा आहिनि, पर अॼु बि नंढड़ा नंढड़ा मतिलबु अदड़ा आया आहिनि, ॾाढो सुठो पिया नात पढ़नि। बिल्कुलु यकीनन ॾिसो त मूं हमेशह चयो त असांखे जेको आहे स्कूल वारो दौरु यादि पियो अचे जे ॿार असेंबली जे टाइम या कोई इवेंट वग़ैरह ख़ासि तौर ते मिलाद नबी जे जॾहिं मौक़ो मिलंदो आहे त हर कोई ॿार पंहिंजी पंहिंजी जेका कंट्रीब्यूट करे नात शरीफ़ पढ़ंदा आहिनि। तव्हां कॾहिं भला स्कूल में नात पढ़ी छा ज़िया? हा, गॾिजी करे पढ़ंदा हुआसीं। अच्छा, अकेले पढ़ण जी मूंखे बि कोन थींदी, त गॾु माना रिदम में गॾु पढ़ूं। हा, त छो त सुर न ठहंदो आहे न, हिन जे करे पोइ गॾिजी करे पढ़ंदा हुआसीं। बाक़ी मतिलबु अकेले सां
सुर न ठहंदो आहे, इनजे करे मतिलबु पढ़ंदा त आहियूं पर मतिलबु ईअं न पढ़ंदा आहियूं। सही सही, माना के इवेंट में कोन पोइ दिलि कोन थी आहे त माना हिमत न थींदी आहे, लेकिन ॾिसो न अॼु ॿार ॾिसो असां हिननि जी हिमत ॾिसो, हिननि जे जज़्बे खे ॾिसो त स्क्रीन ते अची करे अकेले के इंडिविजुअली सभु जेके नात पढ़नि था। असां स्कूल में जेको थोरो हेजिटेट थींदासीं, हालांकि असांजो पंहिंजो ई माहौल हूंदो स्कूल में, पंहिंजा ई क्लासमेट हूंदासीं, हिक ॿिए सां गॾु ई हूंदासीं, लेकिन पोइ बि हेजिटेशन हूंदी हुई। तॾहिं इहो जेको कमाल जेको आहे इहो मेहरान टेलीविजन सुबुह मेहरान जो कंटिन्यूसली इहो प्रोग्राम ॾिसनि पिया, तॾहिं हिननि खे चाह थी, ख़्वाहिश थी त असां बि जेको आहे परफॉर्म कयूं। अच्छा जी 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 शाज़िया जी, तहरीम इहा मतिलबु अलाह जी दात हूंदी आहे हिकिड़ी, बिल्कुलु सही था चओ। बचपन खां वठी मतिलबु सुठी तरह पढ़नि था त अलाह से उन्हनि खे दात थो ॾिए, त इहा उन्हनि खे मतिलबु दात आहे नात पढ़ण जी। वाकई ख़ुशनसीब। मुंहिंजी त दुआऊं हूंदियूं अलाह से कामयाबु करे, रब साईं मतिलबु हमेशह नात ख्वार रखेनि, एॾो सुठो माना आवाज़ त न, अलाह से बरकत ॾियनि, रब पाक आवाज़ में असां नंढड़नि लाइ दुआ उहो ई हूंदासीं। ऐं ॿियो तहरीम हिकिड़ी अदी अनीता कॉल कंदी हुई जी जी, बिल्कुलु कराची को कंदी आहे, तव्हांखे हमेशह सलाम ॾींदी आहे। हा बिल्कुलु, ऐं उनजो बि माशाअल्लाह आवाज़ ॾाढो प्यारो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, मां उनखे अॼु मतिलबु हिन प्रोग्राम जे थ्रू चवणु चाहींदुसि त मतिलबु कॉल करे ऐं नात ॿुधाए, ऐं जुमे जी मुबारक तव्हांखे बि, महिमाननि खे बि, ऐं तमामु ॾिसण वारनि खे बि, ऐं तमामु घणी ख़ुशी थींदी आहे मूंखे मतिलबु प्रोग्राम में ख़ैर मुबारक जुमे जो ॾींहुं आहे त दुआनि में ज़रूरु यादि रखिजो मूंखे बि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा शाज़िया एॾी तकड़ आहे छा भला? न न बिल्कुलु बि न, ॻाल्हायो। शाज़िया मूंखे ॿुधायो अॼु जुमे जे हवाले सां जेको कहिड़े जेकी अॼु डिश ठहे थी तव्हांजे घर में, तव्हांजे रंधिणे में? हा बिल्कुलु, जुमे ते अक्सर चांवर ई ठहंदा आहिनि, त कॾहिं बिरयानी ठहंदी आहे, कॾहिं मतिलबु मिठा चांवर ठहंदा आहिनि। अॼु वरी जेको अॼु तव्हां पुछो न, अॼु त मतिलबु पुलाव पचाईंदासीं। अच्छा शाज़िया, घणे मिर्चनि वारो पुलाव खाईंदी आहियां। अच्छा तहरीम, वाक़ई तव्हां अचो न, तव्हां मूंखे कॉन्टेक्ट नंबर ॾियो पंहिंजो। ज़रूरु ज़रूरु शाज़िया। अच्छा शाज़िया, ॿियो ॿुधायां त जीअं लियो बिस्किट में हिकिड़े शानदार क़िस्म जा जेके लातादाद इनाम बि अथव, जंहिंमें हिकिड़ी शानदार कार बि आहे, मोटरसाइकिल बि आहे, ऐं उमिरि जो टिकट बि अथव, हुन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ जेको 1 करोड़ रुपयो बि आहे। ऐं ख़बर त असां करे बि चुका आहियूं, मतिलबु इंतज़ारु अथऊं कुरानंदाज़ी जो, त कॾहिं कुरानंदाज़ी थींदी। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। पोइ इन जा कुझु सिंपल स्टेप्स आहिनि, जॾहिं तव्हांजो इनाम अगरि निकिरे थो त इहो रैपर संभाले रखिजो, तव्हां पोइ वरी वापसि संभाले रखियो। ऐं कॉल बि आई असां वटि, असां मिस कॉल ॾिनी ऐं कॉल आई, ऐं मां उन्हनि खे नंबर ॿुधाए करे मतिलबु कुरानंदाज़ी में शामिल थी वियासीं। वाह वाह, कयो त कुरानंदाज़ी थिए त असां जल्दी सां, कॾहिं कुरानंदाज़ी थींदी तहरीम? बसि ही जल्दी आहिनि, क़रीब जेको आहे काफ़ी जेके आहिनि, मां बि रहियल आहियां, कुझु पैकेट मां बि वठां जल्दी सां, जेके आहिनि 1-2 ॿिया पैकेट्स खोले आऊं बि त शामिल थियां न। अच्छा तव्हां कहिड़ो पैकेट वरितो, कहिड़ो बिस्किट वरितो? टक वरितो, टाइगर, गाला, कैंडी, टक? वाह ज़बरदस्त, फेवरेट बिस्किट। ऐं गाला पर्सनली मूंखे मतिलबु गाला वणंदो आहे। हा सही, मां हाणे भला ज़ीरा प्लस वठंदमि, लास्ट टाइम तव्हां चयो न मूंखे। न ज़ीरा प्लस वरी मूंखे पर्सनली न वणंदो आहे, थोरो खारो लॻंदो आहे न। हर कंहिंजा तॾहिं त एॾा मुख़्तलिफ़ जेके आहिनि, हर पंहिंजी पसंदि जा फ्लेवर्स ॾिना आहिनि, जंहिंमें बिल्कुलु, तॾहिं त चवंदी मूंखे वरी गाला वणंदो आहे। हा, ऐं हिन में जेके बेकरी बिस्किट्स बि आहिनि, नान खटाई बि आहे न, खटाई बि आहिनि, जेके बि मिठा बिस्किट आहिनि उहे सभु मूंखे वणंदा आहिनि। वाह ज़बरदस्त। मूंखे बि सभु बिस्किट जेके आहिनि हिननि जा, ख़ासि तौर ते बेकरी बिस्किट ऐं नान खटाई ऐं ज़ीरा त ज़बरदस्त बिस्किट, ज़ीरा जो बि टेस्ट मुझे हासिल हिकु आहिनि, ऐं सभु मतिलबु असांजे घर में ईंदा आहिनि, असां मतिलबु खाईंदा आहियूं सभु बिस्किट। अच्छा अच्छा, घर में कंहिं ट्राई कयो आहे कुरानंदाज़ी में शामिल थियण जो? तव्हां, ॿियो केरु, ॿियो घर में ॿिए कंहिं कयो आहे? हा, मुंहिंजे बाबा, मुंहिंजे भाउरनि सभिनी मतिलबु, छो त आया माशाल्लाह काफ़ी पैकेट्स आया त उन्हनि मां सभिनी मतिलबु ट्राई कयो, चयोसि मन कंहिंजो निकिरी वञे। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु ज़रूरु निकिरंदो इनाम। तव्हां अॻु में बि तव्हां ॿुधाए चुका त तव्हांजो इनाम निकितो, इंसान जेके अच्छा मुंहिंजो कोन निकितो। अच्छा सही सही सही, शायदि ॿी कॉलर्स हूंदी। थैंक यू सो मच। ओके, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। शाज़िया, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, तव्हां असांजे प्रोग्राम में जॾहिं बि शामिल थींदा हो त इलाही सुठो लॻंदो आहे। त हाणे असांजे ॿियो नंढिड़ो जेको मासूम जेको असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे, त हलूं था उन्हनि ॾे ज़हीर अली ॾे ते ॾिसण, ऐं जेके बहितरीन कीअं शायदि ॾिसमें आहिनि त पोइ बना जेसिताईं हू तयारी कनि त पोइ ॻाल्हि ॾिसो न, टैलेंट जी जीअं मूं हमेशह ॻाल्हि कई आहे त नंढनि ॿारनि, ही नंढा नंढा ज़हीर जेतिरा ॿार आहिनि, इन्हनि खे असांजो ई, असां वॾनि जो ई फ़र्ज़ु आहे, ख़ासि तौर ते अगरि घर में आहिनि त पेरेंट्स जो, अगरि पेरेंट्स बिज़ी आहिनि त उन्हनि जे वॾनि भाइरनि जो फ़र्ज़ु आहे त जेको हुननि खे हर कंहिं नंढे नंढे एक्टिविटीज़ में उनखे इनकरेज करणु, उन्हनि खे इन्वॉल्वमेंट थियण जी आदत विझनि त बाबा हीअ अच्छा ज़िमेदारी ॾियण सां वॾो फ़र्क़ु थो पए। अगरि तव्हांखे नंढे ॿार खे चवंदो त तव्हांजो जेको आहे हीअ तव्हांजी पंहिंजी ज़िमेदारी आहे, तव्हांखे पंहिंजो रूम पाण खे साफ़ु करिणो आहे, त उहे छा कंदा आहिनि त उन्हनि में उहा आदत पइजी वेंदी आहे। ईअं न त तव्हां पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहिनि त अच्छा, ख़ासि तौर ते त वॾा जेके असांजा ओल्डर पेरेंट्स हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि असांजे ॿारनि को कमु न करायो, लेकिन हिकिड़ी सुठी बहितरीनु माउ जी तरबियत इहा ई हूंदी आहे
इहे जेके तरबियत हूंदी आहे जेके ॿारनि खे पंहिंजी ज़िम्मेदारी ॾे उहा ज़िम्मेदारी अॻिते हली उन्हनि खे कमु ईंदी आहे त उन्हें ख़बर हूंदा त असांखे दुनिया में या घर में कहिड़े तरीक़े सां हलणो आहे पर नाज़रीन जेके हींअर हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते पर यादि रहे ही जेके प्रोमो पैक्स जा जेके बि रैपर्स आहिनि नंढा जेके उहे तव्हां संभाले रखिजो इनाम निकिरण जी सूरत में तव्हां खां वापसि जेको वठंदा त पोइ देरि कहिड़ी ॻाल्हि जी आहे लीव वठी अचो ऐं करोड़पति ऐं लखे इनामात हासिलु करण जो मौक़ो हासिलु कयो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन जी ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ताबन कयो ल्यू बिस्किट ऐं ल्यू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो हिन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे जीअं आजिज़ साहिब असां कॉल ते मौजूदु आहिनि उनखे कंटिन्यू कंदासीं जी आजिज़ साहिबु हलो यकीनन ज़िक्र हली रहियो जुमतुल मुबारक जो ऐं जुमतुल मुबारक अज़मतुन रहमतुन ऐं बरकतुन वारो ॾियारो जेको अल्लाह ताला असांजे लाइ ईद जो ॾियारो जेको आहे सो मुक़ररु फरमायो मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे ईद जो ॾींहुं करार ॾिनो आहे त उन बाबरकत ॾियारे सां गॾोगॾु ॿियो त सुभाणे जेको आहे सो असांजे सिंध धणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि जन जो जनम ॾियारो आहे जेको सॼी दुनिया में लतीफ़ साईं जा अक़ीदतमंद ऐं सिंधी क़ौम लतीफ़ साईं सां हर क़ौम मोहबत रखे थी मां चाहींदुसि त उन सुहिणे लाखीण ऐं लतीफ़ साईंअ जे हवाले सां के सिटूं आहिनि संदसि पेटा जूं जेके असांजे नाज़रीन जे हवाले करणु चाहियां थो। शाइरनि में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुर्आन सारो आ लतीफ़ शाइरनि में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़ आला दर्जे जो ही शाइर आ सचो मुहबे वतन ॿोली जंहिंजी आबाजारी ऐं सभई सोणा सुखुन तो मञा सर ताज सूफ़िन जो सहारो आ लतीफ़ शाइरनि में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़ जंहिं तरीक़त ऐं शरीयत जी रखी सची सुञाण आ हक़ीक़त सां लधो तैं मारिफत जो माग पाण औखी मंज़िल इश्क जी में थियो सो भारो आ लतीफ़ शाइरनि में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़ आ इल्म लुदनीयतातिल तरफ़ अल्लाह खां फैज़ जी आला इनायत थी रसूलुल्लाह खां ही असुल खां पाक पंजतन जो प्यारो आ लतीफ़ शाइरनि में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़ आरिफन ऐं औलिया जी जमायत में उत्तम वक्त रियाज़त में गुज़ारे थियो इबादत में उत्तम वहदहू जी वाट साई क्यों गुज़ारो आ लतीफ़ शाइरनि में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़ हिन हवाले सां यकीनन असां ख़ुशि नसीब आहियूं जो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ो भरजलो असांजी सिंध खे मिलियो छो त ही सिलसिलो पैगम्बरनि जो ख़तम आहे पर उन खां बाद औलिया अल्लाह दुनिया में ईंदा रहंदा जेके इन हक़ ऐं हिदायत जा गोहर असांजे लाइ ॾींदा रहंदा इन खां लतीफ़ साईं जे ॾियारे जे हवाले सां पूरी क़ौम बल्कि आलम इंसानियत खे मां पंहिंजे तरफ़ां मुबारकूं मेरान टीवी खे मुबारक पेश कयां थो जंहिं मेरान टीवी हमेशह लतीफ़ साईं जा पंध पेचरा जे हवाले सां तमामु वॾो काराइतो कमु कयो आहे ऐं सुघड़ कचहरियुनि जे हवाले सां बि लतीफ़ साईंअ खे तमामु भरपूर भेटा पेश कई वई आहे
बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ अजय साहब। थैंक यू सो मच। यकीनन सॼी जेके वॾी वॾी महिरबानी सॼी सिंध खे सॼे दुनिया खे जेको लतीफ़ साईं जो इहो जनम ॾींहुं मुबारक हुजे। यकीनन असां इलाही ख़ुशनसीब आहियूं जेका ताईं ख़ुशनसीब आहियूं त इहो जेको ॾींहुं जेको असांखे आहे सुभाणे जेको शाम ते दरगाह ते जेको लतीफ़ साईं जी जनम ॾींहुं जो केक कटबो जेके बि पांधेड़ा जेके बि थींदा आहिनि सभु हुते शामिलु हूंदा। मुंहिंजे त रंग ई जेका ख़ूबसूरत जेके अंदाज़ में पंहिंजे रंगनि में हूंदो ऐं दरगाह खे सिंगारे वियो ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में। यकीनन हिन ओलिया जे जेके जनम ॾींहुं असांखे सेलिब्रेट करण जो मौक़ो मिले थो यकीनन असां ख़ुशनसीब आहियूं ऐं इन्हनि ते छा की इन को फैज़ हासिलु करणु घुरिजे। थैंक यू अजय साहब। थैंक यू सो मच। वॾी वॾी महिरबानी। अॼु जुमे जे भलारे ॾींहुं ते असां सां तव्हां कॉल जे ज़रिए शामिलु थियो। हाणे जीअं असां सां गॾु ज़हीर अली मौजूदु आहे त अलाए छा पियो सोचे ज़हीर अली त जेके ई तेरी मूं वटि ईंदी आहे ईंदी जी ज़हीर कीअं आहे ठीकु आहे ज़हीर त माइक खणी नात पढ़ी ॿुधाईंदा असांखे माइक खणो जी 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 ॿुधायो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। साईं फिकर असतायो तुझे मदीने अचा सोना सिकर असतायो तुझे मदीने अचा मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा साईं सिकर असतायो तुझे मदीने अचा सोना सिकर असतायो तुझे मदीने अचा महबूब तो सिवा नाए को सारो ॾाढो आहे सुहिणा तुंहिंजो शर प्यारो महबूब तो सिवा नाए को सारो ॾाढो आहे सुहिणा तुंहिंजो शर प्यारो मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा साईं सिकर असतायो तुझे मदीने अचा सोना सिकर असतायो तुझे मदीने अचा नबवी मस्जिद वेठो जामा ज़िक्र सलातू पढ़ंदो रामा नबवी मस्जिद वेठो जामा ज़िक्र सलातू पढ़ंदो रामा मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा साईं सिकर असतायो तुझे मदीने अचा सोना सिकर असतायो तुझे मदीने अचा आजी जा मखे दिल में उमेदू रोज़े अंदर में हुजन दीदू आजी जा मखे दिल में उमेदू रोज़े अंदर में हुजन दीदू मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा मुल्क छॾे बचा गॾे तो दिल दे माचा साईं सिकर असतायो तुझे मदीने अचा सोना सिकर असतायो तुझे मदीने अचा माशाल्लाह माशाल्लाह तो नंढड़ो ज़ेर केतिरो ख़ूबसूरत जेके आहे पंहिंजी ख़्वाहिश ऐं पंहिंजी जेके आहे इज़हार कयो त मदीने शरीफ़ वञा लेकिन हर इंसान हर फ़र्द खे जेका हर मुसलमान खे इहा ख़्वाहिश हूंदी आहे त यकीनन पंहिंजो दीदार असांखे कराए सॾु ॾे ऐं इहो इहे नसीबनि जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं मुंहिंजी नज़र में तो जेके अलाह जी जेके घर जी ज़ियारत थो करे या इन्हनि खे सआदत नसीब थिए थी तो यकीनन अलाह जी नज़र में इलाही बहितरीनु इंसानु हूंदो। इहो ई जॾहिं इंसानु जब सोचे न त आऊं इन सां नफ़रत छो थो कयां या आऊं जे लाइ बुराई छो थो सोचां मे बि हू अलाह जी नज़र में इलाही सुठो मुंहिंजो बंदो हुजे या उन जो वधीक पसंदीदा हुजे त यकीनन तव्हांजे दिलि में पोइ इहा ख़्वाहिश जॾहिं पैदा थींदी त पोइ तव्हां बि जेको अलाह साईं जी पसंदीदा लिस्ट में शामिलु थींदो। उहे त अलाह साईं जेको असां 70 माण्हुनि जेतिरो असां सभिनी सां प्यारु कंदो आहे लेकिन कंहिंखे ग़लति न सम्झो हिकदमि सां असां जजमेंटल माइंड थी वेंदा आहियूं कंहिंजे एटीट्यूड सां या कंहिंजे उन हवाले सां त हिकदमि सां जज करे वेंदा आहियूं त भई अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे बसि हीउ ग़लति आहे पर ईअं कोन्हे कंहिंजे पुठियां काफ़ी सारी ॿियूं हक़ीक़तूं बि हूंदियूं। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदासीं। हलो सलामु वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु मुबारक हुजे तव्हांखे
ख़ैर मुबारक, बिल्कुलु ठीकु ठाक। असां पंहिंजो तारीफ़ थोरो कराईंदा, केरु किथां खां? मां अब्दुरहमान भुट्टो पियो ॻाल्हायां हैदराबाद खां। अव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह बहिराण में जुमे जी तव्हांखे मुबारक हुजनि। जी छा चवणु चाहींदा अब्दुल रहमान? कॉल ड्रॉप थी वई, पर थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। जेकॾहिं मूं इहा ॻाल्हि कयां त कंहिंखे बि जेको हिकदमि सां पहिरीं नज़र में जजमेंट करण जी ज़रूरत कोन्हे, बिल्कुलु। छो त ॾिसो तव्हांजी शख़्सियत बि, तव्हां बि किथे उथो था वियूं था, त सभु जेके आहिनि की हर कोई असां सिविल सोसाइटी जा फ़र्द आहियूं। कंहिं न गैदरिंग्स में या इवेंट्स में, इवन के पंहिंजे ख़ानदान में कोई अहिड़ी गैदरिंग्स थींदियूं आहिनि, त उते असांखे हिकदमि सां कंहिंखे इहे कंहिंजे बि अहिड़े एक्ट ते हिकदमि सां हुनखे इहे मार्क न लॻाइणो हुजे त बाबा हीअ अहिड़े क़िस्म जो इंसानु आहे। मे बी उनजी नेचर अहिड़ी हुजे, कंहिंखे नेचर जे भरिसां, पर तव्हां सभु कोशिशि कयो त असांजे कंहिं बि एक्ट खां, असांजे अल्फाज़ सां या असांजे कंहिं बि फिज़िकल एक्ट खां, असांजे उन्हनि खां कंहिंखे ॾुखु न पहुचे, कंहिंजी दिलि आज़ारी न थिए, त पोइ तव्हांखे हर कोई छो लेबल ॾींदो। कोशिशि कंदा कयो त कंहिंखे बुरो चवण खां अॻु में सभु खां अॻु में पाण खे असां पाण खे ॾिसो त असां पाण केतिरा बुरा आहियूं, या असां पाण केतिरनि लाइ केतिरी नज़र में यकीननि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अगरि इहा बि हक़ीक़त आहे, अगरि जंहिंजा घणा दुश्मन हूंदा आहिनि त यकीननि उहो सचो बि हूंदा, पर कंहिं हद ताईं इहा बि ॻाल्हि कोन्हे त तव्हां सभु जेके आहिनि मुंहिंजा जेके आहिनि पंहिंजे अख़लाक ऐं पंहिंजे रवैयनि जा दुश्मन ठाहींदा वञो, ऐं तव्हां चओ त ईअं मुनाफ़िक़ कोन आहियो, पर इहे सभु ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां जेके नथर सां दिलचस्पी रहंदा कयो। वरी हिकिड़ी कॉल आहे, हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा जी अब्दुल रहमान, तव्हांखे वरी वापसि असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, तव्हांखे वरी भलीकार। जी छा चवणु चाहींदव? मां तव्हांखे नात ॿुधाईंदमि। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ली अला करीमिना सल्ली अला मुहम्मदिन मदनीअ जी मोहबत आहे मूंखे, आहियां मुल्क मदीने मस्तानो, जे मरी वञा मुंहिंजे कफ़न मथां, लिखजो हो नबीअ जो दीवानो, मदनीअ जी मोहबत आहे मूंखे, आहियां मुल्क मदीने जो मस्तानो, जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां, लिखजो हो नबीअ जो दीवानो। पियो सालनि खां थो तयारियूं कयां, हिकु भेरो मदीनो मुल्क ॾिसां, पोइ मौत अचे त भली जाचे, आहियां प्यारे नबीअ जो परवानो, जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां, लिखजो हो नबीअ जो दीवानो, जी मोहबत आहे मूंखे, आहियां मुल्क मदीने जो मस्तानो, जे मरी बि वञा मुंहिंजे कफ़न मथां, लिखजो हो नबीअ जो दीवानो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। थैंक यू अब्दुल रहमान, थैंक यू सो मच। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं एतिरी ख़ूबसूरत नात पढ़ी असांखे ॿुधाई, ऐं असांखे ख़ासि तौर ते असांखे बि वधीक से वधि ॿुधण में सवाबु मिलियो। ऐं जिते नाज़रीन असां हमेशह चवंदा आहियूं त हाणे चलो ठीकु आहे, सुठी क्वालिटी सुठियूं ॻाल्हियूं त आहिनि, ॿुधण में अचनि थियूं। इंसानु जेको आहे बुरो थियण में हिकिड़े कुझु सेकेंड ई लॻंदा आहिनि, लेकिन सुठो थियण में कुझु वक़्तु लॻंदो आहे। उहो कीअं लॻंदो आहे त तव्हांखे जेको आहे सुठी गैदरिंग में विहणु घुरिजे। तव्हां जेतिरे जेतिरे सुठे पॉज़िटिव माण्हुनि सां वेहंदव, अगरि तव्हां इवन खे सोचो था तव्हां बहितरीनु जेको अदीब थी वञा, बहितरीनु जेको आऊं शाइर थियां, ऐं सुठे उन सां गॾोगॾु मुंहिंजा सुठा इख़लाक़ हुजनि, त तव्हां ॾिसो त तव्हां वेहो बि उन्हनि माण्हुनि सां। तव्हांजी जेकी चवंदा आहिनि त हज़रत अली फरमाया त तव्हांजी जेकी सुञाणप तव्हांजे दोस्तनि सां थींदी आहे, त सुठा दोस्त कयो जेके तव्हांजा रहबर हुजनि, तव्हांजा ख़ैरख़्वाह हुजनि, ऐं हमेशह तव्हांखे मज़हब जे बारे में, दीन जे बारे में, दुनिया जे बारे में सुठी सुठी कान का गाइडलाइन आहिनि। उहो ईअं नथो थिए त तव्हांजो उहो दोस्त जेको आहे तव्हांखे उमिरि में वॾो हुजे या नंढो हुजे, कॾहिं कॾहिं जेके ज़हीर जेतिरा ॿार बि जेके आहिनि, छिपन जेतिरा ॿार बि जेके आहिनि, हिकिड़ी सुठी ॻाल्हि करे वेंदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते वॾनि खे लाजवाब करे वेंदा आहिनि। ॾिसो हर कंहिंजो सोचण जो पंहिंजो ज़रियो आहे, पंहिंजो नज़रियो आहे। त इन हवाले सां असांखे तुंहिंजे त वधि में वधि सुठी गैदरिंग्स कयूं ऐं सुठे सुठे माण्हुनि सां वियूं त जेसिताईं असांजी सोच बि पॉज़िटिव थिए। ऐं जीअं त नाज़रीन हीअं हणूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते, ऐं इहे जेकी ल्यू जी ज़बरदस्त शानदार क़िस्म जी स्कीम हासिलु करण जो तरीक़ो ॿुधाईंदमि। को बि ल्यू बिस्किट जो प्रोमो पैक वठंदा, ऐं उन ते हिकिड़ी सिल्वर क़िस्म जी हिकिड़ी शाइनिंग हिकिड़ी लाइन हूंदी, हिकिड़ो पोर्शन हूंदो, उनखे स्क्रैच कंदा। अॻे त असां स्क्रैच सिकनि सां कंदासीं, हाणे असां स्क्रैच कंदासीं। स्क्रैच करण खां पोइ हिकिड़ो ॾिनल नंबर हूंदो, उन नंबर ते तव्हां मिस कॉल ईंदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0317
01672252225 ते उन खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोडनी में एंटर करे करोड़पति बणिजी सघो था ऐं जीअं तव्हां सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन ये लूज लखे इनामात तव्हां हासिल करे सघो था क़ुरानदाज़ी ज़रिए सिंपल सो तरीक़ो आहे क़ुरानदाज़ी ज़रिए ऐं ख़ासि तौर इन में हिकिड़े ज़बरदस्त क़िस्म जा शानदार इनामात बि मौजूदु आहिनि जंहिंमें आहे शानदार क़िस्म जी कार मोटरसाइकिल बाइक ऐं उमिरि जा टिकट ऐं उन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ जो नालो ॿुधाऊं त यकीनन बम्पर प्राइज़ हिकिड़ो वॾो इनाम हूंदो आहे उहो इनाम आहे 1 करोड़ रुपया जेको सिंपल से तरीक़े सां हासिल करे सघो था त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो बान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जीअं त हाणे असां सां शहबान अली मौजूदु आहिनि हलूं था उन ते हूअ असांखे कहिड़ी नात पढ़ी था ॿुधाइनि जी शहबान सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चंड रोज मदीने खां थो लंघी मुझे सजणन खे त सलाम ॾिजां बिही गुंबदे खज़रा जे साम्हूं मुझे पिरियन खे त सलाम ॾिजां सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में ही शहर छॾे अचां लाल लॾे ही शहर छॾे अचां लाल लॾे हिन साल ई स्वर सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में ही शहर छॾे अचां लाल लॾे ही शहर छॾे अचां लाल लॾे हिन साल ई स्वर सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में हा नाए सवाली को जन्नत रावत जो साईं शर्फ अता क्यो ज़ियारत जो नाए सवाली को जन्नत रावत जो साईं शर्फ अता क्यो ज़ियारत जो अची चोट चुमा गिटियूं घोट घुमा अची चोट चुमा गिटियूं घोट घुमा हज पाक जे हिन महीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में ही शहर छॾे अचां लाल लॾे ही शहर छॾे अचां लाल लॾे हिन साल ई स्वर सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में हा बापा कया बि बहे कांदी या दीदार जल दिल मांदिया हू बापा कया बि बहे कांदी या दीदार जल दिल मांदिया ॾिसी रोज़ो ठरां पोइ छो न मरां ॾिसी रोज़ो ठरां पोइ छो न मरां रहमत जे ख़ासि खज़ीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में ही शहर छॾे अचां लाल लॾे ही शहर छॾे अचां लाल लॾे हिन साल ई स्वर सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आ सीने में महबूब घुरायो मदीने में हा ही समरो ऐं कमज़ोर आहियां लख तो मां उमेदूं कीअं लाहियां
ही समरो ऐं कमज़ोर आहियां लख तो मां में दूं कीअं लाहियां लजपाल नबी कर बाल नबी लजपाल नबी कर बाल नबी नाहे ताक़त का सीकीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आहे सीने में महबूब घुरायो मदीने में सिक ॾाढी लॻी आहे सीने में महबूब घुरायो मदीने में ही शर छॾे अचां लाल लॾे हिन साल ई स्वर सफ़ीने में महबूब घुरायो मदीने में। ज़बरदस्त शाबान, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। अल्लाह तव्हांखे जेको आहे ईअं ई अॻिते जेको आहे नात पढ़ण जी सादत हासिलु कर। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कंदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु किथां खां, पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी तोकीर अहमद नुनारी ॻाल्हायां थो, तालको ठिल ज़िले जेकाबाद खां। माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम सुठो लॻे पियो। मेहरान सुबह महिरबानी महिरबानी। ॿियो छा चवणु चाहींदो? अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे। जुमे जो भलारो ॾींहुं बि तव्हांखे मुबारक हुजे। जुमे जूं तयारियूं ऐं जुमे जे हवाले सां ख़ैर मुबारक। बसि जुमे जे ॾींहुं चवणु चाहींदासीं त सुबुह जो सवेर उथी करे माण्हू नमाज़ पढ़े, क़ुर शरीफ़ जी तिलावत अदा करे, ऐं उन खां अलावा जेकी सुनत नबी आहे उन मुताबिक़ पंहिंजो जुमे जी तयारी करे, अच्छा कपिड़ा ख़ासि तौर ते जीअं माण्हू पाए ख़ासि बिल्कुलु बेशक सही था चओ। जी जी। इन खां अलावा नात को ॿुधाए त महिरबानी थींदी। शाए मदीना आहे असांजी। ज़रूरु ज़रूरु। नंढनि ॿारनि खे चऊं था थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। लेकिन हिन जुमे जो जेको आहे पर्सनली आऊं जॾहिं ट्राई कंदी आहियां त जुमे जे इन भलारे प्रोग्राम ते ख़ासि तौर ते जॾहिं हिकिड़ी असांखे हिकिड़ी सआदत हासिलु थींदी आहे, शर्फ़ थींदो आहे ऐं सवाबु मिलंदो आहे। जेतिरो वधि में वधि पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़वानी कंदासीं या हुन ते दुरूद सलाम कंदासीं, इवन की ॿुधण में जीअं चवंदी आहियां त ॿुधण बि इलाही सवाबु आहे। पंहिंजो हिकिड़ो बसि वक़्तु जेको आहे अॼु ख़ासि तौर ते जेके आहिनि असांजी भेनरूं घरनि खे साफ़ु कंदियूं आहिनि, तयारियूं कंदियूं आहिनि, खाधा पचाईंदियूं आहिनि, उन हिसाब सां ऐं गॾिजी वेही जेके सभु खाईंदा आहिनि। हाफ डे हूंदो आहे, जेके बि कम ते जेके मर्द हज़रात वेंदा आहिनि उन्हनि खे हाफ डे मिलंदी आहे। ॾाढो सुठो ॾिसो पीसफुल आहे। असां पंहिंजे मज़हब में जीअं चवंदा आहियूं त असांजो मज़हब जेको आहे ॾाढी डिफिकल्टीज़ में बिल्कुलु बि न। असांजो मज़हब बिकॉज इज़ अ ईज़ी टू वे, माना जेको असांखे तरीक़ेकार सां वेंदो त बिल्कुलु आसानी सां हिक ॿिए खे जोड़े थो। नंढनि वॾनि जो एतिराम, प्यार, शफ़क़त, मोहबत ऐं सभ खां वॾी ॻाल्हि केयरिंग, केयर जे हवाले सां। जीअं पाण जेके चवंदा आहियूं न, असां कोशिशूं कंदा आहियूं त बाबा असांखे जेके आहिनि पंहिंजा फ़र्ज़ आहिनि उहे सभु को पूरा करणु हुजनि, पर फ़र्ज़ को में अलाह साईं फरमायो आहे त पंहिंजा हुक़ूक़ लिबाद पूरा कयो। ऐं त मुंहिंजे फ़र्ज़नि में त का कमी कोताही थींदी त आऊं त माफ़ु करे छॾंदमि, लेकिन तव्हांजा हुक़ूक़ लिबाद और उन्हनि में त तव्हां कमी कोताही कई त जेसिताईं उहो फ़र्ज़ु तव्हां जेसिताईं तव्हां बुराई या जंहिंजो हक़ खाधो हुजे या जंहिंजी हक़लाफ़ी कई हुजे या कंहिंजो तव्हां दिलि ॾुखायो हुजे, अनजाणे जी तव्हां ग़ीबत कई हुजे या बुराई कई हुजे, जेसिताईं उहो तव्हांखे माफ़ु कोन कंदो ओसिताईं आऊं बि तव्हांखे कोन माफ़ु कंदमि। त कोशिशि कयो जेके हुक़ूक़ लिबाद आहिनि, असांजा रवैया आहिनि ज़िंदगी जा, असांजा लाइफ में उथण वेहण जा तरीक़ेकार आहिनि, उहो थोरो सां बदिलायूं। इंसानु हर फील्ड में ॾिसो, हर कंहिंखे ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे सुठो खां सुठो हुजे, वधि में वधि हुजे, पर ॾिसो जेकी शइ असां वटि हिन वक़्तु असांजे पंहिंजे हाल में मौजूदु आहे उनखे ॾिसो त जेको उनखे ॾिसी करे पोइ असांखे इहो थींदो त या अलाह शुक्र आहे। उन खां पोइ जेके असांजे जेके न असांखे हेठि तबिके जा माण्हू आहिनि, ॾिसो कंहिंखे त का छित बि कोन्हे, रोडनि रस्तनि ते हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते सियारे जे मौसम में को ओढ़ण लाइ को अहिड़ो गरम जेको आहे कपिड़ो बि कोन हूंदो आहे। अलाह साईं जो असांखे शुक्र आहिनि त असांखे एतिरो साहिब हैसियत कयो अथईं जेको असां पंहिंजे ॿारनि ऐं पंहिंजे बचनि इवन की पंहिंजी नंढी नंढियूं ख़्वाहिशूं बि जेको असां पूरी करे सघूं था ऐं ख़ूबसूरत जेके लज़ीज़ जेके आहिनि खाधा आहिनि उहे बि असां जेको इंजॉय करे सघूं था। इहे पंहिंजी ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त असांखे नेमत असांजी इहा त असां पंहिंजा जेकी बि नेमतुनि में जेको असांजी जेके अखियुनि में ॾिसण वारी जेको नूर आहे, हथ आहिनि, पेर आहिनि, इहे असां सभिनि जा सही सलामत आहिनि। त ॾिसो हर वक़्तु जेतिरो अलाह साईं को असां शुक्र कंदासीं न, पोइ असांखे इन शइ जो अहसासु थींदो। ॿियनि शयुनि में ख़ासि तौर ते पाण जॾहिं चवंदा आहिनि त मथे न ॾिसो, हेठि ॾिसो, ऐं हेठि खां पोइ पंहिंजे हाल खे ॾिसो ऐं इर्द गिर्द ॾिसो त हीअ फैसिलिटीज़ मूंखे अलाह साईं इहे नेमतूं ॾिनो। हर क़दम क़दम ते, हर विख विख ते जेको अलाह साईं जो शुक्र अदा कयो। हीअ जेको असां यकीन सां साह खणूं था, इहा बि वॾी नेमत आहे। कंहिं कंहिं इंसाननि खे अहिड़ी अलाह पनाह ॾे, अहिड़ी बीमारी थी वेंदियूं आहिनि जेके उनजो साह खणणु इलाही प्रॉब्लम थी वेंदा आहिनि। हू हिकिड़े एंटीबायोटिक्स उन ते अची वेंदा आहिनि या ते अची वेंदा आहिनि, पर असांखे ॾिसो त असां भरपूर तरीक़े सां बहितरीनु अंदाज़ सां जेको आहे साह खणी सघूं था। कंहिं जॻह ते वञिणो हुजे त पंधु हली करे वञी सघूं था ऐं जेके बि लज़ीज़ खाधा आहिनि उहे बि असां इंजॉय करे सघूं था पंहिंजी इन ज़बान जे ज़रिए। त अलाह साईं को हर वक़्तु शुक्र कयो। इन ज़बान सां जेतिरो शुक्र कंदो अलाह साईं तव्हांजी इन शुक्र खे ॾिसी करे अञा उन शयुनि में इज़ाफ़ो फरमाईंदो वेंदो। ऐं जीअं त नाज़रीन हीअं वक़्तु जो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं जीअं आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त
त इन ल्यू बिस्किट जे शानदार क़िस्म जी ऑफर हासिल करण जो तरीक़ेकार ल्यू बिस्किट जो को बि प्रोमो पैक वठंदा उन जे पोयों हिकिड़ी सिल्वर कलर जी हिकिड़ी स्क्रैच लाइन हूंदी उन खे स्क्रैच करे उन में हिकिड़ो कोड हूंदो उहो कोड हिकिड़े ॾिनल नंबर ते उन ते मिस कॉल कंदा नंबर आउं ॿुधाईंदमि 03167225 ते उन खां पोइ तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई स्क्रैच थियल कोड उन में एंटर कंदा ऐं लातादाद इनाम हासिल करण जो मौक़ो हासिल कंदा ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन आउं ॿुधायां त इहे ल्यू जा जेके लखे इनामात जेके कुरानदार जे ज़रिए तव्हां हासिल करे सघो था जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपया त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जा ल्यू जो को बि नंढो पैक जीअं इहे सभु ॿुधाईंदे न त इहे सभु क़िस्म जा शानदार इनाम आहिनि मौजूदु टाइगर टक गाला कैंडी ज़ीरा बेकरी बिस्किट ऐं उन सां गॾो गॾु बेकरी नान खटाई में मौजूदु आहिनि त जल्दी कंदा जेके का बि पंहिंजी पसंदि जो प्रोमो पैक वठी ईंदा ऐं करोड़पति बणिजी वेंदा ऐं इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे जल्दी कयो ल्यू वठी अचो ऐं करोड़पति बणिजी वञो ऐं सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जीअं हाणे असां सां गॾु ज़हीर मौजूदु आहिनि हलूं था तूं असांखे कहिड़ी नात पढ़ी था ॿुधाइनि जी ज़हीर जी माइक खणंदा जी बिस्मिल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लख दर्द मिलन लजपाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ लख दर्द मिलन लजपाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ नथो घुर्जे मिल्कत नाणो शलराज़ी थे रब राणो नथो घुर्जे मिल्कत नाणो शलराज़ी थे रब राणो मुंहिंजी मिल्कत ऐं ज़रमाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ मुख जंहिंजे तुफ़ैले माण्हू ठाकुर पिॾियन अण ॼाणू मुख जंहिंजे तुफ़ैले माण्हू ठाकुर पिॾियन अण ॼाणू भला कीअं भुलायां भाग मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ तोड़े कंहिंखे फ़क़ीर न वणंदो रब साईं दुखन में सुणंदो तोड़े कंहिंखे फ़क़ीर न वणंदो रब साईं दुखन में सुणंदो हिन आज सजो आवाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ मौलाना पुट खोल खज़ानो ऐं इमाम हुसैन जो नानो मौलाना पुट खोल खज़ानो ऐं इमाम हुसैन जो नानो मुंहिंजी मिल्कत ऐं ज़रमाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ बसी कोई लखन जो लाल मुहम्मद वेठो आ जो मालिक आजे शे जो भला मकड़े वठ के शे जो मालिक आजे शे जो भला मकड़े वठ के शे जो कर सोचन पवंदई
काल मोहम्मद वेठो आ बस कोई लखन जो लाल मोहम्मद वेठो आ बस कोई लखन जो लाल मोहम्मद वेठो आ। माशाल्लाह सही ख़ूबसूरत केतिरो नंढड़ो ॿारड़ो आहे जेके ख़ूबसूरत अंदाज़ में जेके सना कहानी खाई रहा अल्लाह इनके कामयाब करे ऐं अॻिते हली इन बहितरीन जेको आहे सिंध जो नात ख़वान करे। अच्छा असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान खे तव्हां केतिरे अरसे को ॾिसो पिया? तक़रीबन पहिरीं काफ़ी न थिए 4-5 महीना थियनि जेके ॾिसंदा तमामु बहितरीनु शो पंहिंजो दुकान मिसाल त दुकान में टीवी लॻल आहे अच्छा पंहिंजो न कम फारे थी जेको ई शो सुबुह टाइम ते उहो सुबुह छा जो दुकान आहे तव्हांजो? परचून जो दुकान परचून जो दुकान आहे। अच्छा काफ़ी जे बिस्कुटनि ते ॻाल्हि आहे या ट्रक तमामु बहितरीनु दुकान बिस्कुट था हलनि असांजो कमु इहो आहे जेकर दुकान वाले सां जेको ग्राहक वाइके ते पुछा कंदो बिस्किट वाले ते नाले था जेको बिस्किट ई टे बिस्किट बहितरीन इन्हनि में त हाणे इनाम बि मौजूदु जी आहे हाणे तव्हां बि इनाम ट्राई बि कजो। जी, अच्छा अच्छा तव्हां कॾहिं ट्राई कयो इहे माना सभु तव्हांजी दुकान ते माना घणा विकामजनि था घणे विकिरे अचनि था ज़बरदस्त अञा बि माना मौजूदु आहिनि हाणे ॿिया बि न इहे हलनि ॿिया बिस्किट तमामु वधीक हलण वारा इहे बिस्किट अच्छा वधीक इहे था हलनि ज़बरदस्त जीअं हाणे ॿुधायो त हिननि में इनाम मौजूदु आहिनि त अञा वधीक हलंदो वधि में वधि पंहिंजे दुकान ते जेके आहिनि गाला टक टाइगर कैंडी इहे सभु बिस्किट रखंदा। अच्छा सॼो हफ़्तो प्रोग्राम ॾिसंदा आहियो या ख़ासि तौर ते जुमे वारो प्रोग्राम ॾिसंदा आहियो? न मिसाल तौरु ॾिसंदा जेॾी महिल टाइम जेको वधीक कोशिशि हूंदी आहे जुमे ॾिसण जी इंसान को कमु थी वेंदो आहे वफ़ारिग हूंदा आहियूं त शो लाज़मी ॾिसंदा आहियूं। ज़बरदस्त माशाल्लाह। अच्छा ख़ासि तौर ते जुमे जे हवाले सां तव्हां बि जीअं कहिड़ी सुठी ॻाल्हि लॻी जो महिरान चवंदी सुबुह महिरान जी तव्हां कोशिशि कई ऐं तव्हांजी ख़्वाहिश थी त जेको आहे कोशिशि कंदे पंहिंजे जेके नंढा शागिर्द आहिनि उन्हनि खे वठी वञी इन प्रोग्राम में वेहिजे कहिड़ी सुठी ॻाल्हि लॻी? असां बसि इहे बहितर जेको असां इहो ॾिठो आहे महिरान चयो नवां जेको चहिरा प्रमोशन कंदा इन करे मूं कोशिशि कई त फिर बि हुन साहिब मुर्तज़ा साहिब सां मूं कॉन्टेक्ट कयो इन तां मूं का वीडियो बि छोकिरे जो माणिया ऐं जेको न शोभान खे नातीअ दुनिया में तक़रीबन 2 साल कान थिया हूंदा लेकिन ज़हीर खे तक़रीबन एतिरो कोन्हे 4-5 प्रोग्राम काफ़ी हिननि खे हिन स्टेज प्रोग्राम में असांजे हवाले सां जेको ग्रुप आहे अंजुमन गुलामन कलंदर उन हवाले सां रोज़ तक़रीबन पोइ डायरेक्टर साहिब तव्हांखे छा चयो जॾहिं तव्हां हुनखे कॉल कई? असां कॉल कई हुनजो कुझु ॾींहंनि खां पोइ असां ॿुधाईंदासीं हुन इहो ॿुधाई उन खां मूंखे थोरो शौक़ु वधीक मूं चयो न पहिरीं मदरसे हवाले सां हींअर जेको मुंहिंजे मदरसे में न पहिरीं आहे मदरसे जी क्लास आहे उन खां पोइ नात जी क्लास हूंदी आहे मदरसे जे ॿारनि जे नातू खान तक़रीबन 8 नातू खान पढ़ाइनि था ॿारनि खे सेखारनि था नातू खान जेके हींअर न मिसाल जो नातू खान जी दुनिया में आहिनि 2 हीअं जेके माना असां हिन महीने में अंजुमन गुलामन में कंदो उन महफ़िल असां हिन महीने में सही सही। अच्छा तव्हां जेको हाणे अचो पिया जीअं तव्हांखे कॉल बैक थी तव्हांजे कॉल आई त तव्हां महिरान टेलीविजन खां तव्हां जेको अचो तव्हां प्रोग्राम सुबुह महिरान में वियो पोइ तव्हां पंहिंजे ॻोठारनि खे ॿुधायो त असां अॼु प्रोग्राम सुबुह महिरान टेलीविजन ते वेंदासीं? हिन काफ़ी ख़ुशी थी हिन करे ॻोठारे तक़रीबन रस्ते में हुयुसि उन्हनि खे न फ़ोन मूंखे आयो त न तव्हां असीं वेठा आहियूं टीवीअ ते तव्हां अञा कोन आयो करे मुंहिंजो रस्ते में तक़रीबन 2 कॉल आयूं मुंहिंजो बसि तक़रीबन टाइम ॿुधायो मुंहिंजो 10 बजे ॿुधायो काफ़ी न ॻोठारनि खे ख़ुशी थिए असांजो इलाइक़ो थोरो न शहर खां ॿाहिरि जी तरफ़ आहे उते काफ़ी हूंदो आहे। सही सही। अच्छा उहे ॻोठ में तव्हांजा केतिरा घर आहिनि ऐं महिरान टेलीविजन खे केतिरो ॾिठो पियो वञे उते ॾिसियो पियो वञे? काफ़ी इलाइक़े सम्झो न टोटल 10 पवारी उसरी शइ मटे 10 टोटल तक़रीबन भर पासे टोटल पवार इलाइक़ो उन में असांजे ॻोठ में तक़रीबन 15 खां 20 ॻोठ घर हूंदा इन खां पोइ इहे न असां हिकिड़े ॻोठ या कोन्हे भर पासे आहे पर आऊं अलॻि ॻोठ जो आहियां शोभान अलॻि ॻोठ में सभु न महिरान तमामु बहितरीन जो चैनल ॾिठो वञे त वधि खां वधि चैनल ॾिठो महिरान चैनल हाणे जीअं तव्हां अचो त इंतज़ारु पिया करनि था सम्झो पोइ हाणे तव्हां ॿुधायो छा फीलिंग्स आहिनि ऐं कीअं थो लॻे जेको आहे तव्हांखे सुठो पियो लॻे? असांखे तमामु ख़ुशी थी थिए जेको न माना ज़िंदगी में पहिरीं ख़्वाहिश हुई टीवीअ ते अचनि जी सो महिरान चैनल इन खां पोइ मूं कंहिंखे मां अप्लाई कोन कयो कंहिं बि कोन चयो की न मूंखे तव्हांजे शो में अचिणो आहे मूंखे इहो पहिरीं जेको मूंखे महिरान मुर्तज़ा साहिब इन राब्तो थियो न
जेको मंज़ूर सीताई साहब जो सही उन ने पहिरीं असांजे गुरू ने अंजुमन घुराई कई स्पीच बि हुन सही अच्छा तव्हां जीअं तव्हां जी चयो त थोरे टाइम में तव्हां ॾिठो त पोइ तव्हां इहो नोट कयो त जुमे ते ई जेको आहे जुमे जे हवाले सां जुमे जी बाबरकत जेको ॾींहुं हूंदा उन हवाले सां ई नात खां अचनि था पोइ तॾहिं तव्हां इहा शइ नोट कई ने ॿुधायो मुंहिंजो जेको न जेकर इहे जुमे ॾींहुं एंट्री थिए उहो बहितर आहे इन करे मूं सम्झो छाजे करे न जुमे ॾींहुं नात खां हुजे उहो बहितर इन करे मूं जुमे ई हुन चयो जुमे जो तव्हां चयो त यकीन तव्हां ॾिसो पिया त तव्हांजा जेके हीअ शागिर्दनि ते बहितर अंदाज़ में तव्हां जेको आहे प्रोग्राम तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी मूंखे इलाही ख़ुशि थियो तव्हांखे जुमे जी मुबारक हुजनि तव्हांखे अलाह तव्हांखे कामयाबु करे ऐं तव्हांखे बि इहे उत्साह तेड़ा कुझु जेके दीन जी तालीम था ॾियो था अॻिते ईअं भरपूर तरीक़े सां दीन खे वधाईंदा रहो ऐं तालीम ॾींदा रहो बहितर जेकी सुठी तालीम आहे दीन जे हवाले सां प्रॉपर तरीक़े सां नंढनि गुलनि जहिड़े ॿारनि खे ॾींदा रहो थैंक यू सो मच वॾी वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो नाज़रीन सूमर ते वरी मुलाक़ात थींदी दुआउनि में हमेशह यादि रखिजो ऐं ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम सां ताबन कयो लियो बिस्किट जंहिंमें आहे ज़बरदस्त क़िस्म जा इनामात लातादाद इनाम ऐं 1 करोड़ रुपया इहे सभु हासिलु करे सघो था सिंपल जे स्टेप सां लियो बिस्किट जो को बि प्रोमो पैक चाहे उहो टक गाला कैंडी ख़ासि तौर ते जेके बेकरी जा जेके बिस्किट्स आहिनि ऐं बेकरी नान खटाई आहिनि इन्हनि सभिनि में इहे इनामात मौजूदु आहिनि इन्हनि जो को बि पंहिंजो पसंदीदा को पैक वठी अचो उन जे पोयां हिकिड़ी सिल्वर कलर जो हिकिड़ो पोर्शन हूंदो जेको इलाही ज़बरदस्त क़िस्म सां चमकंदो हूंदो उन खे जेको स्क्रैच करे पोइ हिकिड़ो ॾिनल नंबर हूंदो नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722525 ते मिस कॉल ॾींदा मिस कॉल खां पोइ तव्हांखे हिकिड़ी कॉल बैक ईंदी उहे जेको कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हुन में एंटर करे इहे लातादाद इनाम ऐं करोड़पति बणिजी सघो था इन्हनि इनामत में शामिलु आहे ज़बरदस्त क़िस्म जी शानदार कार मोटरसाइकिल ऐं उमिरि जो टिकट ऐं 1 करोड़ रुपयो जेको बम्पर प्राइज़ आहे ऐं उनखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधाईंदी हलां जेके बि इहे प्रोमो पैक्स आहिनि इन्हनि खे जेको उछले न छॾिजो अगरि सपोज़ तव्हांखे इनाम निकिरे थो त इनाम निकिरण जी सूरत में इहे नंढा प्रोमो पैक्स तव्हां खां वापसि वठिया वेंदा ऐं इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे जेका इनशाला जेको आहे सूमर ते वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण्हू खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़